फ़कीराबाद वेझो ॻोठ करीमनिनो शंबाणी जी रहवासी फिदा हुसैन शंबाणी वल्द अरबेलो खान शंबाणी पीर ॻोठ लॻ मंघनवारी वासी मिसमात ज़ाहिदा रिंद वल्द जाम रिंद सां गंबट जी कोरट में पसंद जो परणो करे छॾियो। अॼु सीशन कोर्ट ख़ैरपुर में तहफ़ुज़ जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। उन खां पोइ न्याणी मिसमात ज़ाहिदा रिंद पंहिंजे मुड़ुसु फिदा हुसैन शंबाणी सां गॾु मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजो वालिद जाम रिंद दीदार रिंद मिठल रिंद न्याज़ हुसैन रिंद ऐं ॿिया मुंहिंजा माइट मुंहिंजे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि जे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजे माइटनि खे रोज़ रोज़ धमकियूं पिया ॾियनि, असां तव्हांजा घर साड़े छॾींदासीं, अव्हां खे मारे छॾींदासीं। असां SSP ख़ैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक ऐं SHO गंबट जबार मेमून खां मुतालबो था कयूं त असांखे जल्द खां जल्द तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।